नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गोसपुर में ख़बर ॾींदा हलूं त गोसपुर में हिकु हफ़्तो अॻु दुरानी महर थाणे जे हद जे कचे वारे इलाइक़े ॻोठ जीअं जागराणी में कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री जो SSP कश्मीर अमजद अली शेख जी अॻवानी में 3 मुग़वियुनि जी बाज़ियाबी जे लाइ ॻोठ जीअं जागराणी ते चढ़ाई करे ऑपरेशन कयो वियो। पुलिस ऑपरेशन दौरान ज़ख़्मी थियल जीअं जागराणी गैंग जो हिकु वधीक ॾोहारी मीरान बख़्श उर्फ मीर जागराणी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। हिकु हफ़्तो अॻु 3 मुग़वियुनि जी बाज़ियाबी जे लाइ पुलिस पारां कयल ऑपरेशन में जागराणी गैंग जे पुलिस जी फायरिंग में हिकु औरत समेत 4 धाड़ियल मारिजी विया हुआ। 5 धाड़ियल ज़ख़्मी थियो, जंहिंखां पोइ जागराणी गैंग जे 5 ज़ख़्मियुनि मां हिकु वधीक ॾोहारी मीर उर्फ मीरान बख़्श जागराणी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो आहे। हिन महिल ताईं जीअं जागराणी गैंग जे मारिजी वियल धाड़ियलनि जो अंग वधी हिकु औरत समेत 5 थी वियो आहे। अञा वधीक 4 ॼणा ज़ख़्मी धाड़ियलनि जो नामालूम हंधनि ते इलाज हलंदड़ है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।